नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हां लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त फिल्म मौला जट समेत सभई फिल्मनि में अदाकारी जा जोहर ॾेखारींदड़ अदाकार सुल्तान राय खे मदाहनि खां विछड़ी 25 साल वामी विया आहिनि। पंजाबी फिल्मनि जे सुल्तान अदाकार सुल्तान राय 1938 में भारत जे शहर सहारान में अख खोली। हिंदुस्तान जे विरासत खां पोइ हू पाकिस्तान मुंतकिल थी वियो। सुल्तान राय 1971 में पंहिंजे फिल्मी कैरियर जी शुरूआत कई। इन दौरान पंजाबी फिल्म बशीरा जी कामयाबी खे सुपरस्टार बणाए छॾियो। सुल्तान राय ऐं मुस्तफ़ा कुरैशी जी जोड़ी फिल्म जी कामयाबी जी ज़मानत बणिजी ऐं हुन जी फिल्म मौला जट बॉक्स ऑफिस ते कामयाबी जा झंडा लॻाए छॾिया। सुल्तान राय खे इहो बि एज़ाज़ हासिल हो त 12 अगस्त 1981 ते हिन जूं 5 फिल्मूं शेरा खान, ज़ुल्म दा बंदा, इथरा पत्थर, चन वरियाम ऐं साला साहब हिक ई ॾींहं में रिलीज़ थियूं, जंहिंजी कामयाबी जा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया आहिनि। 700 खां वधीक उर्दू ऐं पंजाबी फिल्मनि में अदाकारी जा जोहर ॾेखारण ते सुल्तान राय जो नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल कयो वियो ऐं खेसि 150 खां वधीक फिल्मी अवार्ड सां बि नवाज़ियो वियो आहे। सुल्तान राय ऐं नजमन जी जोड़ी फिल्म ॾिसंदड़नि खे मोहे छॾींदी हुई। एक्शन हीरो जे ॿिन्ही मशहूर फिल्मी हीरोज़ ऐं आसिया, साइमा गोरी, नीलम ऐं बाबरा शरीफ क़ाबिले ज़िक्र आहिनि। फन जे सुल्तान खे 9 जनवरी 1996 ते गुजरांवाला वेझो नामालूम फौरन फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। वफ़ात जे वक़्त बि सुल्तान राय जूं 54 फिल्मूं अध में रहियल हुयूं, जेको एक वर्ल्ड रिकॉर्ड में है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।